ओ वञी छो वणकार अला ओ तू न गोली तिड़े वो ओ निको नाहे लतीफ चए अला बारो जलबे पार वो ओ ती सती बद संदरो अला पिरत बुनवसी पार ओ नाए नेण निहार अला तू में देओ दोस्त जो वो अबा पट सुकी पट थी विया आहिनि गांव हाणे लभे ई कोन थो घर में हाणे रुगो पलाऊं आहे अबा माल काए हाणे काॾे वञो ओ पुट हे डिंगरी सिंगरियूं कख पन चरी कुख त भरे ईंदियूं न बाबा घर में बकरियूं बिही छा कंदियूं अबा राजन तू बि सही थो चवे पिणे बि सही थो चवे असां त ॾुखियो सुखियो वक़्तु मिड़ई गुज़ारियूं पिया माल जो छा थींदो अम्मा जेकॾहिं माल जो गाह ख़तम थी वियो आहे त पोइ खपाइणो ई पवंदो जे माल खपाईंदासीं त घर जो सफ़र गुज़र कीअं थींदो इन जे सहारे त हलूं था अबा इहो त मां बि सम्झां थो ॾुकार जे करे जेकॾहिं न असांजे माल खे बीमारी लॻी त माल असांजो टके में बि कोन विकाम पोइ हीअ पाण लासे पनाह ॾींदो अब बीमारी जी ॻाल्हि न कर बेबल छोकिरो सही थो चवे हाणे त रिढनि जो पाणी बि ज़हर थी वियो आहे बीमारी जो बि ख़ौफ़ आहे जेकॾहिं हिकिड़ी ॿकरी बीमार थी न त सभिनी खे लड़ो अची वेंदो पोइ काती बि नसीब न थींदनि अबा वधीक तव्हां वॾा तव्हां सोचे सम्झी जेको बि फ़ैसिलो ॿुधाईंदव न मूंखे मंज़ूर आहे बाक़ी माल काए वञण लाइ मां कोन थो ख़बर त मुंहिंजी सां सलाह कयां थो मेरा को कोठायूं था पोइ ॾिसूं छा था कयूं ॿकरियूं खपायूं था या ॻोठ छॾे था हलूं ठीकु आहे अबा मेड़ा खे कोठाइण में देरि न कयो किथे ईअं न थिए जो ॿकरियुनि में बीमारी लॻी वञे ऐं असां सभिनी खे परेशानी सां न मुंहुं ॾियणो पवे ठीकु आहे बाबा ठीकु सोप सीरियल मोहब्बतुनि जो माग तमाम एपिसोड्स ॾिसो हाणे HD क्वालिटीअ में विज़िट करियो असांजो YouTube चैनल सिंध TV HD ड्रामा सब्सक्राइब कयो असांजो ऑफिशियल YouTube चैनल सिंध TV HD ड्रामा ऐं वधीक अपडेट लाइ बेल आइकन खे क्लिक करियो